कामरेजन के ओम प्रस्तन के न लूसी लॾे के मां तव्हांखे चवंदा लूसी लॾो इहो कमीनो मांझी इंशाअल्लाह इहो बि इहे मुर्दार थींदो शाहनवाज़ इन्हनि सूफ़ियुनि वटि इंसानियत शर्म कोन थो अचे ये कुत्ती असांजे कंडियारे जी सिंधू नवाज़ गांगुर भील जे हथनि खे चुमी थी ॾे त तो बि इंसानियत आहे जो हुनजे लाश खे थो दफ़न भीलनि में इंसानियत आहे इस्लाम में इंसानियत न आहे माड़े कर में इन्हनि खे इंसानियत ॾिसण में आई या त सौ सिधो चओ इन्हनि कामरेजन खे ओम प्रस्तन के न लूसी लॾे के मां तव्हांखे चवंदा लूसी लॾो इन्हनि खे सौ सिधो चओ त असां न नबीअ खे मञींदासीं न अलाह खे ऐं चवनि था असां अण ॾिठे अलाह खे न मञींदा इहो कमीनो मांझी इंशाअल्लाह इहो बि इहे मुर्दार थींदो शाहनवाज़ हिते को वाणिया थो रही आहे सभु भील थो रही हिते मोहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम मौलाना अली शेख हैदरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो तव्हां चरिया थींदव चराइप में नबी साईं खे ॻाल्हाईंदव सहाबा खे ॻाल्हाईंदव क़ुर जी तोहीन कंदव त असांजा मुस्लमान नौजवान बि चरिया थींदा पोइ मुंडी लाहींदव तव्हां चराइप में जो गुस्ताखी कंदव सहाबा जी तव्हां चराइप में जो गुस्ताख कंदव अहल बैत अतहार जी तव्हां चराइप में जो गुस्ताखी कंदव मोहम्मद मुस्तफ़ा जी पोइ त असांजा खोड़ मुस्लमान बि चरिया थींदा जेके तव्हांजी मुंडी लाहींदा सॼो वाइदो कयो त जेको नबी साईं जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो उनखे न छॾी भली पीउ छो न हुजे पुटु छो न हुजे भाउ छो न हुजे नबी साईं खां वधीक पीउ आहे नबी साईं खां वधीक भाउ आहे नबी साईं खां वधीक पुटु आहे सॼी दुनिया मोहम्मद मुस्तफ़ा जी इज़त जे मथां सां क़ुर्बान इन्हनि सूफ़ियुनि वटि इंसानियत शर्म कोन थो अचे ये कुत्ती असांजे कंडियारे जी सिंधू नवाज़ गांगुर भील जे हथनि खे चुमी थी ॾे त तो बि इंसानियत आहे जो हुनजे लाश खे थो दफ़न भीलनि में इंसानियत आहे इस्लाम में इंसानियत न आहे माड़े कर में इन्हनि खे इंसानियत ॾिसण में आई असां दुआ था करूं अलाह इन्हनि खे हिदायत करे अॼु अज़म के त इंशाअल्लाह इन्हनि खे न छॾे जेके नबी साईं खे ॻाल्हाईंदा सहाबा अहल बैत जी गुस्ताखी कंदा असां उनखे न छॾे असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त इन्हनि खे यकदम इन्हनि खे सज़ा ॾियो इन्हनि खे कानून जे कटारे में आणियो जेकॾहिं न आणींदव त पोइ हुन सैयद जहिड़ा जेको कोटिया में पैदा थियो अहिड़ा पैदा थींदा ख़ालिद फैसल जहिड़ा जवान पैदा थींदा पोइ मथां ईअं चओ त असांजा चरिया तव्हांजा चरिया आहिनि त पोइ असांजा बि कारकुन चरिया आहे या न असांजा मुस्लमान बि पोइ चरिया थींदा ख़ुदा जी मर्ज़ी जेको रब कमु वठे हू कोटिया जो सिपाही उनजे चेहरे ते ॾाढी रही असां त पुलिस वारनि खे ॻाल्हाईंदा त 5 रुपए ते 10 रुपए जे करे गाॾीअ खे बीहारियूं था इहो बि पुलिस वारो हो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इन पुलिस वारे सिपाही जे मथां मां पंहिंजा हज़ारे मौलवी पीर क़ुर्बान कया इहे बि पुलिस वारा तव्हां जेका हुन गुस्ताखी कई आहे उहा बयानु करण जहिड़ी न आहे एॾी गुस्ताखी कई 3 ॾींहं हुनखे मोहलत बि मिली पोइ बि वञी होटल बुक कराए कराची में वेहे पियो इहो चरियो आहे जेको होटल बुक कराए वञी कराची में वेठो आहे सर्जन डॉक्टर आहे हुनजी नौकिरी तो बहाल लॻो पिया इहो चरियो इश्क अज़ानो काफर कीता मुसलमानी दरकार में ये सही असांजा सूफी ये सूफी है नहीं अलूसी है इश्क असानो काफर कीता मुसलमानी दरकार न नमाज न रोज़ो न कुरान जी तिलावत
अहल बैत जो नालो वठण जो दाए इन्हनि लूसन के हक़ करो आहे जो असांजे सोने अली से जो पाक नालो सोने हसन ऐं हुसैन जो नालो इन्हनि लूसन जो हक़ करो